मोहतरम अमजद हुसैन पलीजो साहब। स्टेज ते वेठल मुझा मान वाला दोस्तों, सामू वेठल शागिर्द दोस्तों, उस्तादो, जीएसएम की बोली मुझे खुशी थी है त डॉक्टर साहब से जॾहिं मुलाकात थी है त नई सोच जॾहिं माण्हू कंहिंसां मिले थो त ख़्यालनि जी ॾे वठ थिए थी त उन में हिक ॿिए में माण्हू सिखे थो। डॉक्टर साहब के मुबारकबाद पेश कंदुसि त डॉक्टर साहब 8हों किताब जेको आहे उहो तव्हांजे अॻियां पेश कयो आहे। ऐं सम्झा थो लॻो उन ते ॻाल्हाइण जी न बल्कि पढ़ण जी ज़रूरत आहे ऐं सम्झण जी ज़रूरत आहे कि जेके पाण ते दोस्त वेठा आहियूं उहे पाण वञी पढ़ूं सही ऐं पंहिंजे माइटनि खे पढ़ायूं त जीअं ये शयूं पाण समझी सघूं ऐं हिकिड़ा ख़्यालात पाण जे दिमाग़ में नवां ख़्यालात जनम वठनि। छो बुनियादी तौर ते पाण सभु उहे माण्हू आहियूं जिन वटि टाइम न आहे, जिन वटि टाइम न आहे पढ़ण जो, जिन वटि टाइम न आहे सिखण जो। ॿियो सभु टाइम आहे पाण वटि, पर सिर्फ़ु टाइम पाण वटि इहो न आहे त पाण पढ़ूं न सिखूं न पाण वटि। आउं सम्झा थो तव्हां त पढ़ंदा हूंदा त आउं ॿियनि जी ॻाल्हि थो कयां। सो तंहिंजे करे आउं सम्झा थो त डॉक्टर साहब जंहिं मुआशरे में जनमु वरितो आहे, सिजावल ज़िले में बठोरे में, ऐं हिते अची करे ऐं पाण सेल्फ मेड माण्हू आहे ऐं सेल्फ मेड माण्हू थी करे ऐं हेड़ ज़बरदस्त किताब तव्हांखे ॾिए थो पियो त आउं सम्झा थो हीअ हिकिड़ी तमामु बहितरीनु ॻाल्हि आहे। इहे शारती चयो त साईं सदाईं करी मथे सुंद सुबा दोस्त मिठा दिलदार आलम सभु आबाद करे। आउं सम्झा थो त जॾहिं नौजवानी जे दौर में माण्हू गुज़रे थो, ईअं तव्हां शागिर्द आहियो, घणा चैलेंजिस हूंदा, मसला हूंदा। डॉक्टर साहब जे हिन किताब में लिखियल त क्लियरिटी इज़ पावर, क्लियरिटी इज़ पावर। जेसि ताईं असीं सही दग ते न हूंदासीं, जेसि ताईं असांजी वाट क्लियर न हूंदी, जेसि ताईं ज़हन में हिकिड़ा वसवसा हूंदा, ख़्याल हूंदा, दकियानुस ख़्याल हूंदा, या उहे ख़्याल जेके सिर्फ़ु असांखे हिकिड़े समाज खे तब्दील न कनि। छो त ही फ़िक्र इल्मु सम्झ उहो विढ़े थो, अदब ॻाल्हाए थो, इल्मु ॻाल्हाए थो। ऐं उहो तव्हां हींअर भले सुठा डॉक्टर थी वञो, सुठा वकील थी वञो, सुठा ब्यूरोक्रेट थी वञो, पर जॾहिं तव्हांजी क्लियरिटी हूंदी तॾहिं तव्हां शयुनि खे इन माना में, जीअं साईं लिखियो आहे अदबी तनक़ीद जे हवाले सां, त हिकिड़े माना में उहे शयूं जेके असांखे क्लियर कनि। असांजे इल्मु ज़रूरी न आहे त इल्मु कहिड़ो पढ़िजे, इल्मु उहो पढ़िजे जेको असांजे समाज खे, असांजे माण्हुनि खे, असांजे ख़्यालनि खे तब्दील करे ऐं उहो अॻिते वठी हले। त आउं सम्झा थो त जेकॾहिं डॉक्टर साहब ने जेको लिखियो आहे क्लियरिटी इज़ पावर, पहिरीं हूंदो नॉलेज इज़ पावर, क्लियरिटी इज़ पावर, त आउं सम्झा थो त इहा शइ ज़रूरी आहे इन ॻाल्हि जी त असांखे पंहिंजे इर्द गिर्द में साइंस, फ़लसफ़ो, तारीख़, तव्हां सभु नौजवान वेठा आहियो, तव्हांखे उहे शयूं पढ़णु घुरिजनि। जेकॾहिं तव्हां इहे शयूं न पढ़ंदो त आउं सम्झा थो त पाण जेको आहे हिन सॼे समाज में, ख़ासि तौर ते जेको सिंधी शोबो आहे, हुन सां गॾु जेके रिलेटेड जेके सब्जेक्ट्स आहिनि उहे पढ़णु ज़रूरी आहिनि। डॉक्टर साहब जो हिकिड़ो मौज़ू आहे, आउं सम्झा थो त हर माण्हू जो हिकिड़ो पंहिंजो ख़्यालु हूंदो आहे, हिकिड़ो ज़हन हूंदो आहे। हर माण्हू पंहिंजे इल्म जो हासिल करणु, इल्मु हासिल करे माण्हुनि जो रस्तो क्लियर थो थिए। माण्हू खे शयूं घणो इल्मु पढ़ण सां घणियूं शयूं क्लियर थियूं थियनि। त जीअं डॉक्टर साहब मुख़्तलिफ़ अंदाज़ सां शयुनि खे ॾिसे थो पियो, सम्झे थो पियो, हिकिड़ो हुन में टॉपिक आहे 21वीं सदी जो साम्राज्य। ऐं तव्हां सां इहो वंड कंदुसि ऐं पढ़ंदुसि इहो त जीअं डॉक्टर साहब हुन में शयूं लिखियूं आहिनि। ऐं सम्झा थो हिकिड़ो अहम हिकिड़ो टॉपिक आहे जंहिं ते असांखे हींअर पढ़ण जी ज़रूरत बि आहे ऐं इन जी ॻाल्हि जी माना बि आहे त जीअं असां हुन शइ खे सम्झी बि सघूं। 21वीं सदी जो साम्राज्य चवंदा आहिनि त तर्जुमो तख़लीक़ खां बि ॾुखियो कमु आहे, छो त हिकु ज़बान खे सिर्फ़ु ॿिए ज़बान में तब्दील करणु तर्जुमो न आहे, पर हिकु कल्चर, हिकु ख़्याल खे ॿिए क़ौम जी साख़त में तब्दील करण जो तर्जुमो आहे। उन करे तर्जुमो करणु
एतिरो सवलो कमु नाहे, पर जॾहिं को किताब अंदर जे दुनिया खे झुंझोड़े छॾे, माण्हू किताब पढ़ण बि पंहिंजे लाइ वॾो एज़ाज़ सम्झे, पोइ अहिड़ो किताब तर्जुमो करण जो मज़ो पंहिंजो आहे जेको हुन किताब में आहे। ही किताब हज़म करण जहिड़ा के किताब हज़म करण जहिड़ा हूंदा आहिनि, दिलि चवंदी आहे त उन किताबनि खे बार बार पढ़जे। पर हिकु सिट ते बीह सोचण जी दिलि चवंदी आहे त माण्हुनि जी विजदानी तासुर क़ाइमु थी वञे, पोइ कि अहिड़े किताब खे तर्जुमो करण जो लुत्फ़ पंहिंजो आहे। 21 सदी जो साम्राज्य बि अहिड़ो किताब आहे जेको डॉक्टर शाहनवाज़ साहब वेही दिलि सां तर्जुमो कयो आहे। हूअं त तर्जुमा घणा किताब थींदा रहिया आहिनि, पर डॉक्टर शाहनवाज़ जहिड़ो मसरूफ़ तरीन माण्हू सिरजी वेही किताब तर्जुमो करे, उन जो मतिलबु आहे त किताब डॉक्टर साहब खे एतिरो मुतासिर कयो आहे। आउं सम्झां थो त किताब ते 2 अखर जे बहाने आउं पिणु डॉक्टर साहब जो थोराइतो आहियां, जहिड़ी ख़ूबसूरत ऐं अपडेट किताब मूंखे पढ़ायो डॉक्टर साहब चए थो। सालनि जा साल वॾी महिनत सां तहक़ीक़ कई आहे ऐं उन जी मुख़्तलिफ़ थियरीज़ पढ़ंदो रहियो आहियां। हिन मौज़ू ते मूं तहक़ीक़ बि कराई आहे ऐं ख़ुदि हिन मौज़ू जे समाजी पहलुअनि ते किताब लिखियो आहे। पर आउं सम्झंदो हुअसि त हिन सूरत हाल खे आउं सम्झण वारो आहियां ऐं घटि में घटि असांजे समाज में अकेलो आहियां, पर उहे अकेलाई मूंखे खाई रही हुई। बल्कि ईअं जीअं क्रिस्टियन लॉर्ड फ्रैंकलिन हिकु दफ़ो बर्ट्रैंड रसल्स खे उहो लिखियो त आउं सभु कुझु आहियां, पर मूंखे अफ़सोस आहे त हिन लंडन में ॿियो केर बि सालिब न आहे। उन ते बर्ट्रैंड रसल खेसि जवाबु ॾिनो त खिल जहिड़ी ॻाल्हि आहे त तूं पाण चवीं थो त आउं सालिब आहियां, पर केरु आहे कोन, तुंहिंजो हम ख़्याल किथां ईंदो। अहिड़ी तरह मूं बि सोचियो पिए त जदीदियत ॼाणा जी ख़्याल किथां थींदो। अहिड़ी तरह हाणे हिन तरीक़े सां डॉक्टर साहब जेको किताब ही जेको मौज़ू लिखियो आहे, हिन में जेको वधीक जेको चवे थो पियो त डॉक्टर साहब पाण नफ़्सियात जो अहिड़ी तरह डॉक्टर साहब पाण नफ़्सियात जो माहिर आहे। हू सम्झे थो त मौजूदा दौर जो सभ खां वॾो साइड इफेक्ट ज़हनी एबनॉर्मलिटी आहे ऐं उहा खाना जंगी माण्हू गैर महफ़ूज़ ऐं हक़ू माण्हू आहे। हाणे तव्हांखे आउं हिकिड़ो मिसाल ॾियां त जीअं पाण वटि हिकिड़ो हीअं ज़बरदस्त शाइर हो, जीअं आउं सम्झां थो त सॼी सिंध में तव्हां नौजवाननि, तव्हां हिते जेके पिंडाल में माण्हू जेके दोस्त वेठा आहियो, उनजो नालो आहे जुमन दरबदर। जुमन दरबदर खे केरु सॾाए? उहो माण्हू जंहिं माण्हू पंहिंजे दौर में कंहिं अवार्ड कोन वरिता, कंहिं सां सिधी तरह कंहिंजे वखर में कोन वेही वियो, आउं सम्झां थो त उहे माण्हू आहिनि जेके ज़मीर जो सौदो नथा कनि, जेके समाज खे बदिलाइनि था ऐं जेके पेरनि उगाड़ा आहिनि, पेरनि में भले जुती पयल हुजे, पर उहे चवनि था त असीं पंहिंजे समाज खे, पंहिंजे माण्हुनि खे, पंहिंजी इंसानियत खे, पंहिंजे नौजवान खे अॻिते खणी वेंदासीं त हिन जन्म में हुन जन्म में वचन वारा मां जिथे बि हुजां सिंध तुंहिंजो थियां। अहिड़े क़िस्म जा शाइर या आउं चवां थो त जेकॾहिं असांजो ही नौजवान जेके शाइर दोस्त वेठा आहिनि, शागिर्द वेठा आहिनि, साईं असां सभु हिते पढ़ियल लिखिया दोस्त वेठा आहियूं, ही किताब तव्हां ॻोठनि में वञी माण्हुनि खे पढ़ायो। ही सिर्फ़ु पाण हिते वेही करे कराची यूनिवर्सिटी में वेही करे ऐं पाण ज़बरदस्त हिते तकरीर करे पाण हलिया वञूं। आउं सम्झां थो त ही किताब तव्हां पंहिंजे घर वञो था, पंहिंजे माउनि खे, पंहिंजी भेणुनि खे ही पढ़ायो ऐं साईं खे आउं गुज़ारिश कंदुसि त ही सुजावल में ठठेवल में हिकिड़ो ज़बरदस्त प्रोग्राम कराए त जीअं असांजे माण्हू बि इन में इहे पढ़ी सघनि ऐं सम्झी सघनि। ऐं साईं जेको आख़िरी जेके इहे ॻाल्हियूं लिखियूं हिन किताब में, जेका अहम ॻाल्हि आहे जेके तव्हां नौजवाननि खे इहा ॻाल्हि सम्झणु घुरिजे। साईं लिखे थो त असां 70 ऐं 80 ॾहाके में ॿुधंदा हुआसीं त सोवियत यूनियन जी करे दुनिया में 2 कैंपनि में विरहायल आहे। सरमाएदारी ऐं सोशलिज़म जे विच में सर्द जंग हली रही आहे। जॾहिं सोवियत यूनियन टुटो त आम राय उहा हुई त सर्द जंग जो ख़ात्मो थी वियो आहे, हाणे दुनिया जंगी कशमकश में निकिरी आई। पर जल्द असां महसूस कयो त सोवियत यूनियन जे टुटण सां सरमाएदारी दुनिया में हिकु नओं रूप वरितो, जेको कॉर्पोरेट कल्चर सां शुरू थियो ऐं दुनिया वापारियुनि लाइ ग्लोबल विलेज बणिजी वई। इस्तिसालियुनि खे मुकमल आज़ादी मिली त हाणे सॼी दुनिया तव्हांजी आहे। पूरो लुटियो खे मुकमल ग़ुलाम बनायो,
उसूल कानून इंसानियत प्यार कदर आज़ादी भाईचारो सभिनि जो दौर ख़त्म थी वियो। ग्लोबल विलेज माण्हू लाइ अहम पैगाम खणी आयो त कुझु बि करियो पर दौलत कमायो। तव्हांजो जापो सिर्फ़ दौलत मां आहे, तव्हांजी ज़िंदगी में जोर ज़िंदगी दौलत आहे। उन लाइ भले माउ पीउ खे धोखो ॾियो, भाउ खे कुई छॾियो, दोस्तनि सां मुनाफ़िकी कयो, एहसान फरामोश थियो, चापलूसी करियो, इज़त नंग नामोस विकिणी छॾियो, ज़मीर जो सौदो करियो। दुनिया में जीअण जो हिकिड़ो ई उसूल आहे त को बि उसूल आहे, जंहिं वक़्तु जेको मफ़ाद आहे उन मुताबिक़ करियो। सॼी दुनिया तेज़ी सां मार्केट कल्चर में तब्दील थी रही आहे। इंसान विगाणप जे अंधी ऐं बंदि घटी में फासी चुको आहे। ॿिए तरफ़ सर्द जंग जे ख़ात्मे खां पोइ दुनिया जे हथियारनि जी दौड़ जे जंगी जुनून अञा बि वधी वियो आहे। इराक, शाम, अफ़गानिस्तान, ईरान, सोमालिया जंग मड़ी वई आहे। इंडिया ऐं पाकिस्तान जंगी जुनून में वक़्ते निकिरी विया आहिनि। एटमी हथियार जी दौड़, केमिकल हथियारनि जे आज़ादना इस्तेमालु शुरू थी वियो आहे। दुनिया में जुनूनियत हद खां वधी वियो आहे। पोइ उहा मज़हबी हुजे, ज़ात पात जी हुजे, तबक़ाती हुजे या ज़ात जी हुजे, पर हर तरफ़ जुनून फैलिजी वियो आहे। हाणे ख़बर पए थी त सोवियत यूनियन दुनिया खे 70 साल तबाही ॾांहुं वञण खां बचायो पिए। त आउं सम्झां थो त हीअ किताबु तमामु शानदार आहे, तमामु बहितरीनु आहे ऐं इहो असांखे पढ़णु घुरिजे। ऐं हीअ हिन जा जेके 3 पासा आहिनि जेके डॉक्टर साहब लिखिया आहिनि, हिकिड़ो पासो जेको आहे तनक़ीदी मौज़ूअनि, उहो तमामु ज़बरदस्त आहिनि। ॿियो पासो जेको आहे किताब ते लिखियलु माॻ, उहा तमामु बहितरीनु आहिनि। ऐं टियों जेको आहे परॾेही अदब, उहो आहे। त आउं सम्झां थो त इहो किताबु पढ़णु जोॻो आहे ऐं हिन किताब ते तव्हां सभु ॼणा ई ख़रीद करे वञी पढ़िजो त आउं सम्झां थो बहितर थींदो। ज़ाहिद शेख जी शाइरी सां आउं पंहिंजी जाइ वठंदुसि। लखनि किरोड़नि शदीद ज़ख़्मनि सही वञण खां पोइ बि पेरनि चयो त हलिबो अञा बि अॻिते। न मोट जाए मुठा मुसाफ़िर पहाड़ पासो कंदा असां खां। रिणनि में रस्ता कढी सघूं था, न ज़िलज़िला कुझु करे सघनि था, न कंहिं बि तूफ़ान खां हलूं था। अची वियो आहे अहिड़ो मिज़ाज मन में, खणी वियासीं क़दम क़दम काइनात जेॾो। हीउ इश्क जो मौजज़ो आहे साईं, सुठियुनि प्यारियुनि दिलियुनि जा धड़ी बणिजी हलूं था। असांजे पेरनि जा ज़ख़्म हर पल के मस्त वांगुरु नची चवनि था, मस्त माण्हू टुपी चवनि था। असांजी मंज़िल परे आहे लेकिन असांखे मंज़िल ज़रूरु मिलंदी। असांखे ज़ीरो महिरबानी अमीर हुसैन पलीजो साहब।